राजनवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ठुल मां ख़बर ॾींदा गढ़ी असन थाने जी हद ॻोठ जुंगल दुओ जे रवासन चईन ॿारनि जी मां कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जे ख़ौफ़ खां तहफ़ुज़ लाइ हिकु पुट समेत थाने ते पहुची वई। गढ़ी असन भरिसां ॻोठ जुंगल दुओ जे रवासन रुखसाना ज़ाल अब्दुल कादिर दुओ जेका चईन ॿारनि जी मां आहे हिकु पुट 4 साला वाजिद अली दुओ समेत गढ़ी असन थाने ते पहुची वई। वधीक औरत गढ़ी असन SHO अली मोहम्मद ओडो खे ॿुधायो त मूंखे मुड़ुस अब्दुल कादिर दुओ ऐं संदसि भाइर कारे जो कूड़ो इल्ज़ाम ॾेई क़त्ल करण चाहिनि पिया ऐं घर अंदर कुछ ॾींहंनि खां कैद बणियल हुयसि। वज वठी गढ़ी असन पुलिस वटि तहफ़ुज़ लाइ पहुती आहियां। मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। होॾां गढ़ी असन पुलिस चवणु आहे त रुखसाना दुओ खे कोर्ट में पेश कयो वेंदो। जेको अदालत फ़ैसिलो कयो उन तहत अमल कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।